इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर मुलाक़ात कई आहे। ज़रिन मौजूद मुलाक़ात SIFC जे एपेक्स कमेटी जे इजलास खां अॻिते मुलाक़ात में आर्मी चीफ वज़ीर आज़म खे पंहिंजे सऊदी अरब जे दौरे बाबति एतमाद में वरितो। वज़ीर आज़म पाक सऊदी लाॻापनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। यादि रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे एपेक्स कमेटी जो इजलास थियो। आला अस्करी इख्तियारिन भी इजलास में शिरकत कई। जिन त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर इजलास में ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़िताब कंदे चयो त SIFC हिकु प्लेटफॉर्म आहे जंहिंखे जारी रखियो वेंदो। SIFC जो एपेक्स कमेटी निगरान हुकूमत में बि मौसर ऐं भरपूर कमु कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।